सिंध अंदर माकड़ के तकरीबन साल थियण वारो आहे, लेकिन घणनि इलाइक़नि में अञा ताईं माकड़ मौजूदु आहे। इन खां जान छॾाइणु नामुमकिन थो नज़र अचे। अस्सलाम वालेकुम, सिंधी इंफो चैनल सां गॾु मां आहियां अब्दुल कयूम। अॼोके इन वीडियो में तव्हांखे पंहिंजे कुदरती तरीक़ा ॿुधाईंदासीं जंहिं ज़रिए तव्हां कुझु हद ताईं माकड़ खां जान छॾाए सघो था। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। असां रोज़ानी जी बुनियाद ते का मालूमात पोस्ट कंदा रहंदा आहियूं। अचो त वीडियो शुरू कयूं था। पहिरियों तरीक़ो आहे थूम जो स्प्रे। तव्हांखे जेतिरो स्प्रे खपे थो उन हिसाब सां थूम पाणी में विझी उनखे ओभर ॾियो। एतिरे ताईं ओभरंदा रहोसि जेतिरे ताईं पाणी ओभर न खाए। उन उबरियल पाणी ऐं थूम वारे पाणी खे सारी राति रखी छॾियो। सुबुह जो तव्हां उनजो स्प्रे करे सघो था पंहिंजे फसल ते। ॿियो जेको तरीक़ो आहे बसरनि ऐं ॻाढ़ियुनि मिर्चनि खे पाणी में मिक्स करे उनजो स्प्रे ठाहे फसल ते स्प्रे करणु। हीअ बि कुझु हद ताईं तव्हांखे माकड़ खां जान छॾाए सघे थो। बसर ऐं ॻाढ़ियुनि मिर्चनि जो मिक्सचर पाणी में मिक्स करे स्प्रे ठाहिणु ऐं फसल ते स्प्रे करणु। हिन में तव्हां जेको आहे थूम बि मिलाए सघो था, उन सां बि घणो हद ताईं फ़ाइदो थींदो। टियों जेको तरीक़ो आहे, घणा माण्हू सिंध अंदरि इहो आज़माइनि बि था त फसल जे ॿाहिरां धुओं करणु। धुओं जेको आहे माकड़ खे अखियुनि में पइजी वञे थो ऐं उन सबबु माकड़ उन जॻह तां भॼी वञे थी जिते धुओं हुजे थो। धुओं तव्हांखे घणो फ़ाइदो ॾेई सघे थो। फसल जे ॿाहिरां धुओं कयो जेकॾहिं तव्हांजे फसल ते माकड़ हमिलो कयो आहे त। चोथों तरीक़ो हिकु मुश्किल तरीक़ो ऐं दिलचस्प तरीक़ो आहे त पंहिंजे फसल जे ॿाहिरां या पंहिंजे फसल ते पखियुनि खे आणियो। पखी जेके आहिनि माकड़ खे खाईंदा आहिनि या उन्हनि खां माकड़ डिॼी करे भॼी वेंदी आहे। पखियुनि खे तव्हां फसल जे अंदरि या फसल जे ॿाहिरां आनो हारे या मानी जा टुकर सटे करे आणे सघो। बचियल टुकर फसल जे ॿाहिरां या फसल अंदरि सटे छॾींदा कयो। उते पखी ईंदा उन्हनि ते ऐं पखी जेकॾहिं तव्हांजे फसल में माकड़ आहे त पखी माकड़ खे शौक़ सां खाइनि था ऐं माकड़ उन्हनि खां भॼी वञे थी। हीउ पंजो तरीक़ो जेको आहे थोरो महांगो तरीक़ो आहे पाण लाइ। इन खे मां आख़िर में रखियो आहे अटे जो छिड़काव। फसल ते को बि अटो थी सघे थो, चांवरनि जो या कणिक जो या कंहिं चीज़ जो बि अटो जेको थिए थो उनखे फसल ते जेकॾहिं तव्हां हारे छॾींदव या छिड़काव करे छॾींदव त माक ते उहो थोरो चिपचिपो थी वेंदो आहे या पुसी वेंदो आहे। जेकॾहिं फसल ते माकड़ आहे त माकड़ उनखे अटे खे या फसल खे खाईंदी त उनजे वात में फासी वेंदो ऐं माकड़ खे उन जॻह ते मज़ो न ईंदो, उतां उॾरी वेंदी। अटे जो छिड़काव जेको आहे अंग्रेज़ आज़माइनि था। हीअ तरीक़ा जेके बि असां तव्हांखे ॿुधाया आहिनि नेट तां सर्च करे रिसर्च करे पोइ ॿुधाया आहिनि, असां पंहिंजा हवाल न। हीअ तरीक़ा असां नेट जे मुख़्तलिफ़ हदनि तां सर्च करे रिसर्च करे पोइ तव्हांखे ॿुधाया आहिनि, पंहिंजा हवाल न आहिनि। छॼा वरी बि तव्हांजे फसल ते जेकॾहिं माकड़ अची वई आहे त तव्हां हिकु सुठे एक्सपर्ट खां पुछी करे पोइ को अमल करियो। हीअ जेके असां ॿुधाया आहिनि हीअ सिर्फ़ु आर्ज़ी निजात ॾियण लाइ आहिनि, माकड़ खां मुकमल हल न आहिनि। हीअ जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं हिन वीडियो खे बि लाइक करे छॾियो। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो, उनखे दॿाए करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। असां रोज़ानी जी बुनियाद ते का मालूमात का दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। अल्लाह हाफ़िज़, वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो में।